अरे पियो 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 सुभान अल्लाह दंदन भला हे काॾे खई था वञो डेंडे जे घर खैरात आई उतां वतियूं अचूं अरे हे पाण वारो हा कोट इहो पाण ओ वारो जंहिंजे कोट मथां ईअं लत रखां ओ इहो 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 हा इहो यार ॾाढा टेस्टी क़ुरान हा ते ॿिया बि अथव इहे हुयसि बसि खपीअसि ॿिया न कर बाबा यूं अला चवणो इहे भला ही हुयसि मां के मोजा न खाओ तू ॾे अरे तू ॾे क़ुरान नहीं न कयो मला वञा थो मथां हुजे थोरो हा लफड़ो ॾिसो हुजे हा खुरड़ पाई हुयसि कुरड़ ठीकु आहे ॾिसां थो अलाए चंड्रो कुरड़ बची अथसि अलाए ॾे अलाए न ॾे हे बसि खाऊंसि था अलाह वाले का मना को नसीब में कणो छणो लिखियल हुजे भाऊ केरा भाऊ मां आहियां भाऊ तू हा हुकुम हा कर यार माशाल्लाह हे छोकिरा इहे पाण वारा वञनि पिया इहे बिरयानियूं कयूं हा तव्हां ख़ैरात कई आहे कुझु चांवर लपड़ो अथव त ॾियो मूंखे बि उहा तुंहिंजी ॻाल्हि सही अॻ में अची आया न सॼो ख़ैरात करे छॾनि सभु ॻोठ वारा आया ओड़े पाड़े वारा आया सभु आया जेके दोस्त आया सभिनि कोई ख़ुदा वास्ते ख़ैरात कई आहे मां तूं अलाह अलाह कहिड़े कहिड़े में राज़ी आहे सुभाणे मरी वञा ख़ैरात करे हा छॾिया न न तूं भलो माण्हू आहे सुरीलो माण्हू आहे क़ुरान ते भलो थी जुमे हर जुमे ते ख़ैरात कंदो कर हा ऐं अजर जो कमु आहे डेली ॾिस को कुंड पासे में मथोरो लपड़ी लपड़ी बिरयानी जी मथां पई हुजे ईअं न अलाह हुजे मां ॾियां यकीन कर न कर सियाणो थी वियो ॾाढी बुख लॻी आहे क़ुरान ते हा यार बसि ठीकु आहे हीअं कयां थो हा ॾिसां मतिलबु देगड़ी वेगड़ी में पिया देगड़े बेगड़े में मथां खरड़ बचियल हूंदा पोइ ॾियां थो मां हा कुरड़ बुरड़ जेकी हुजे बसि खणी आहे क़ुरान ते ॾाढी बुख लॻी आहे वञ पा वञ अॻ में काॾे वई बसि देरि थी वई मां छा कयां तोखे बि छल कुझु बिरयानी जीत न पवे न दिले वांगे ताड़े वेठा हो दुआ घुरी चओ दुआ अरे दुआ त घुरदा ते हाणे वरी ख़ैरात ठीकु आहे, वरी हीअं मेणा कर। वरी तड़का गारियूं हाणे मुंहिंजी थोरी ॻाल्हि ॿुध हा हाणे मां ॾिसां खर बर खणी करे पोइ दुआ घुरिजांइ हा हा वञ वञ हा, खणी ठीकु आहे महिरबानी हे लानत बि ख़ैरात कंदो हा हे वठ चरियो आहे छा अदा बेटा तूं मन खां जा नंढा ॿार खाइनि था हा उन को पुरे आयो मां अच्छा नंढड़ा ॿार खाइनि पिया पोइ तूं छो खाधो अदा हो ॿार खाईंदा रहो हिन अच्छा तोखे ॾियां त स्वाब मिलंदो न दुआ त कंदे न हा ईअं बि आहे हा ठीकु आहे पोइ प्लेट ॾेई थो वञे हा ॿ टे घर हाणे मां चङो दुआ न पहिरियों दुआ घुर पहिरियों दुआ घुर मां उते वञी दुआ घुरदुसि न था हल सही आहे उते ठीकु वञी ठीकु आहे ठीकु आहे ठीकु पोइ प्लेट पुॼाए थो वञे पुॼाए हा ठीकु आहे बीबी दे खबर काथों आया चांवर ये अरे रहीम जे घर हा रहीम जे हा ये पाण वारो हा बाबा हर हफ़्ते ख़ैरात कंदो आहे ओॾो आया न खाए बिस्मिल्लाह गाल बुध मुझी कहीं जाए पर ईमानदारी से हा ओड़े इहे थोरा ॾिना अथई बचाया थो ईअं ख़ासि करे मुंहिंजे लाइ खणी ईंदो आहे पटाटो मुझो थी पटाटो मुझो हा हे नंढो मुंहिंजो आहे बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम वालेकुम माशाल्लाह सलाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौलाना साहब वेठ वे अचो अचो वे हलो खुशबू तो प्यारी है माशाल्लाह बिस्मिल्लाह 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 वाह 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 चावरन में मज़ो आ भाई वाह जो खुशबू तो टेस्ट भी वडी तो न हाणे हे बई खाई वेंदा कोन घटल करनी पवंदी मांखे बियो 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 रखो 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 अच्छा छा का चांवर आया काॾा उन ए मुंहिंजो दोस्त आहे हुनजे घरां छा जान शादी जान ख़ैरात ख़ैरात कंदो हर हफ़्ते अस्तगफुरुल्लाह अस्तगफुरुल्लाह अरे खैरात जा चांवर आहिनि बाबा बिस्मिल्लाह करे खाइबा आहिनि दुआ घुरी खाई बि आहे जीअं उनखे सवाब बि मिले न तो बिस्मिल्लाह कही न बा क़ुरान ते मां भी न कही मैं यार चरिया हो तव्हां सभ खां पहिरियां दुआ घुरबी आहे जीअं उनजो खैरात जो इहो अॻे त सही न अरे मौलाना साहब तव्हां बीहो मां वज़ू करे अचां पोइ घर जी दुआ घुरूं था हां यार मौलाना साहब सही थो चए तूं ॿुधाए था न मूंखे तू आए खुपजी वए पेट अरे थोरा अम्मा चए खाई वेंदो चंड्रो वरी खुपजी वे वाह जा चांवर टेस्टी आहिनि साईं जी हिननि सां टल करणी पवंदी तव्हांखे बिरयानी ईअं खाइण ॾींदुमि मां या अल्लाह जंहिं ही चांवर मोकिलिया आहिनि उनजो ख़ैर आगाह या अल्लाह साईं उनजे बचड़नि खे आबाद कर या अल्लाह ही चांवर खाई दुआ घुरूं था उनखे सवाबदारनि हासिल कर या अल्लाह जेके बेरोज़गार आहिनि उनखे रोज़गार ॾे या अल्लाह जेके बुखायल आहिनि उनजे पेट में मानी गिरह विझ या अल्लाह दीन ते हलण जी तौफ़ीक़ ॾे या अल्लाह साईं रिज़्क जॾहिं खाऊं त असांखे बिस्मिल्लाह करण जी तौफ़ीक़ ॾे या अल्लाह असांखे सफ़ाई करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन
आमीन आमीन। हाणे मज़ो ॾे जाए। अरे यार मुल्ला देर कई आ। ओ मौलाना साहब अची वियो बिस्मिल्लाह अच्छा बा बिस्मिल्लाह कर बाबा मुंहिंजी त भरी आहे। उथी बियो दुआ घुरूं। अच्छा उथी तो घुर उथी भी दुआ घुर भुख बियो। लगी आहे मौलवी साहब। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह उथी बियो। मां दुआ घुरंदो वञा त आमीन आमीन कंदा वञो सुरी बि ठीक बाबा। आ ठीक आ ठीक आ। बिस्मिल्लाह रहमान या अल्लाह ही जेका खैरात आई आहे इहा क़बूल फरमाए। आमीन या अल्लाह जंहिं ही चांवर मोकिलिया आहिनि उन जो ख़ैर आगाह। आमीन या अल्लाह साईं उन जे बचड़नि खे आबाद करे। आमीन या अल्लाह ही चांवर खाई दुआ घुरूं था उनखे सवाबदारनि हासिल कर। आमीन या अल्लाह जेके बेरोज़गारनि खे रोज़गार ॾे। या अल्लाह जेके बुखायल आहिनि उनजे पेट में मानी गिरह विझ। आमीन या अल्लाह दीन ते हलण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन या अल्लाह साईं रिज़्क़ जॾहिं खाऊं त असांखे बिस्मिल्लाह करण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन या अल्लाह असांखे सफ़ाई करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन 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 सुम्मा आमीन। अरे अरे मौलवी साहब काॾे वियो? चांवर केर खाई हो? अरे चांवर ही मौलवी असां सां सलूक करे बैठे। रिकॉर्डिंग जो है दिस। अच्छो रिकॉर्डिंग हाँ चांवर खाई हो ना? अरे मोबाइल ॾिसे तो 20,000 दिया मौलाना साहब पाजी मोबाइल विसारे विया। मोबाइल मार खतो मैं। अरे मारक तुम छॾ मुखे दे। अरे छॾ मोचिया मूंखे ॾे बाबा। बेली मां नंढो भाउ आहे मूंखे ॾे ॾिसे। अरे बाबा चांवर मां वठी आयो हुअमि न। हा हा त पोइ हक़ी मोबाइल मोचो आहे। मां तोसां कॾहिं न अधु मुंहिंजो आहे न। हल ईअं न की विकिणूं था जीअं मौलाना खे ख़बर पई। चांवर लिखाऊं चांवर लिखाऊं। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो मासात खीर बुड़ो अॼु मौजूदु आहियूं जेकाबाद में मूंसां गॾु आया था सिंगर तमामु बहितरीनु जेकाबाद जो आहे अमजद अली जेको आहे तमामु बहितरीनु सिंगर आहे असांजी जेकाबाद जो। सो असां सां गॾु आहे असां ख़ुशि नसीब आहियूं। अदा तो पंहिंजे जेको आहे सो को हिकिड़ो थल बल ॿुधाए को। कंहिंखे दाह न दिलि जी ॾींदासीं पंहिंजो हिते केरु न हो बसि सूर पिया सहंदासीं ओ ज़ालिम बसि सूर पिया सहंदासीं पंहिंजो हिते केरु न वाह 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 हो कंहिंखे दाह न दिलि जी ॾींदासीं पंहिंजो हिते केरु न वाह वाह तमामु मिठड़ो आवाज़। अल्लाह साईं तोखे तरक़ी ॾींदो कामयाबी ॾींदो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। रब साईं तुंहिंजी इन आवाज़ खे पूरी दुनिया जे अंदरि गूंजाईंदो इंशाअल्लाह। त दोस्तों असां ही जेकाबाद सर्कट हाउस में बीठा आहियूं। ही साम्हूं स्टेट ड्रामे जो सेट लॻे थो ऐं सभु दोस्त बीठा आहियूं इंजॉय कयूं था।